आकिब लाशरी, रिपोर्टर, विन न्यूज़, नौशहर फिरोज। दरिया खान मरी रेलवे स्टेशन वासी अमनुल्लाह और बख्शिल ख़ास के लिए पंहिंजी घरवारी मिसमाल सकीना ऐं पंहिंजी न्याणी सां गॾिजी नाफ़रमान पुट मुबैना ज़्यादती ऐं घर में घेरी तशद्दुद करण ख़िलाफ़ एहतजाज करे आला इख्तियारनि खां तहफ़्फ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो। दरिया खान मरी भरिसां रेलवे फाटक स्टेशन मोहल्ला जे रहवासी अमानुल्लाह उर्फ़ बख्शिल ख़ास के लिए पंहिंजे घरवारी मिसमाल सकीना ऐं न्याणीअ सां गॾिजी एहतजाज कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजो नाफ़रमान पुट एहसानुल्लाह पंहिंजे सोहरे अली आसिफ उर्फ़ अख्तर ख़ास केली ऐं पंहिंजी घरवारी अफशा सां गॾिजी कुझु ॿिया माण्हू वठी मुंहिंजे घर में घिरी मूं ते ऐं मुंहिंजी घरवारी समेत मुंहिंजी न्याणी ते सख़्तु तशद्दुद कयो। हिन वधीक चयो त कुझु टाइम अॻु मुंहिंजो भाउ सनाउल्लाह उर्फ़ जानी गुज़ारे वियो। उनखे 2 नंढड़ियूं न्याणियूं ऐं मुंहिंजो पुटु एहसानुल्लाह पंहिंजी सहुरे सां गॾिजी हुन यतीम न्याणी जे प्लाट ते कब्ज़ो करणु चाहे थो। हिन चयो त मां आला इख्तियारनि खे अपील थो कयां त नोटिस वठी मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे असां सां इंसाफ़ कयो वञे।